ख़बर मां शेयर कयूं पिया। घारो खां फिल्टर स्टाफ ते एसी कोच जो लूण सां भरियल ट्रक खे टक्कर थियो आहे। कोच में सवार 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में मज़हर, मुर्तज़ा, परवीन आलम, हाकिम अली, अमीन, मुमताज़, शीरीन ऐं ॿिया शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे रूरल हेल्थ सेंटर घारे मां तिबी इमदाद बाद ॻणिती जोगी हालत में कराची रेफर कयो वियो। ख़बर वासा शेयर कयूं पिया। घारो खां फिल्टर स्टाफ ते एसी कोच जो लूण सां भरियल ट्रक खे टक्कर थियो आहे। कोच में सवार 7 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। ज़ख़्मियुनि में मज़हर, मुर्तज़ा, परवीन आलम, हाकिम अली, अमीन, मुमताज़, शीरीन ऐं ॿिया शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे रूरल हेल्थ सेंटर घारे मां तिबी इमदाद बाद ॻणिती जोगी हालत में कराची रेफर कयो वियो आहे। ख़बर वासा शेयर कयूं पिया। घारो खां फिल्टर स्टाफ ते एसी कोच जो लूण सां भरियल ट्रक खे टक्कर थियो आहे। कोच में सवार 7 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में मज़हर, मुर्तज़ा, परवीन आलम, हाकिम अली, अमीन, मुमताज़, शीरीन ऐं ॿिया शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे रूरल हेल्थ सेंटर घारे मां तिबी इमदाद बाद ॻणिती जोगी हालत में कराची रेफर कयो वियो।